जहन्नम का बचण की भरपूर कोशिश करो। अल्लाह पाक के प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने इबरत निशान है। जन्नत हासिल करने के लिए भरपूर कोशिश करो और पूरी कोशिश से जहन्नम का परे भजो। बेशक जन्नत जो तलबगार कदें गाफिल नाहे थींदो, बेशक जहन्नम का भजण वारो कदें गफलत की निंड नाहे सुम्हंदो। बेशक आखिरत नापसंदीदा कमन से भरपूर है, यानी आखिरत में कामयाबी के लिए नफ़सानी ख्वाहिशन के छॾणो पवंदो है। जॾहिं त दुनिया लज़्ज़तुनि ऐं ख्वाहिशुनि सां भरियल है, बस दुनिया जूं उहे लज़्ज़तूं ऐं ख्वाहिशात तव्हां खे आखिरत का हरगिज़ गाफिल न करे छॾीनि। ए आशिकाने रसूल, बेशक जहन्नम का अहिड़ी शइ न आहे जो उनका गफलत कई वञे। जहन्नम जो अज़ाब इंतहाई होलनाक है। अल्लाह पाक कुरान करीम में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल इरफान, आई बेशक मुझो ही अज़ाब दर्दनाक अज़ाब है। एक बे मकाम ते इरशाद थे तो, आई बेशक आखिरत जो अज़ाब सब का सख्त आई घणो बाकी रहन वारो आहे। गुनहगार हूँ मैं लायके जहन्नम हूँ, करम से बख्श दे मुझको न दे सज़ा या रब। बुराइयों पे पशेमा हूँ, रहम फरमा दे, है तेरे कहर पर हावी तेरी अता या रब। एक बेरे हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में हाजिर थिया। संदन रंग बदलल हो। रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पुछो, जिब्रील छा ॻाल्हि आहे, मां अवां जो रंग बदल ॾिसी रहियो आहियां। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, हिन वक्त अल्लाह पाक जहन्नम के भड़काइण जो हुक्म ॾिनो आहे। रसूल खुदा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील मूंखे जहन्नम के बारे में ॿुधायो। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, अल्लाह पाक जहन्नम के हुक्म ॾिनो त उन जी बाह 1000 साल ताईं भड़काई वई, एसि ताईं जो उहा अछी थी वई, ऐं उन खां पोइ उनखे 1000 साल ताईं भड़कायो वियो, एसि ताईं जो उहा सुर्ख यानी ॻाढ़ी थी वई। पोइ उनखे 1000 साल ताईं भड़कायो वियो, एसि ताईं जो उहा बिल्कुलु सियाह यानी कारी थी वई। हाणे जहन्नम जी बाह बिल्कुलु कारी आहे, न उन में चिंगारी रोशन थिए थी, न उन जो भड़कण ख़त्म थिए थो, न ई उन जा शोला विसामजनि था। उन ज़ात जो कसम जंहिं अव्हां खे सचो नबी बणाए मोकिलियो, जेकॾहिं जहन्नम के सुईअ जे सुराख जे बराबरि खोलियो वञे त तमामु ज़मीन वारा मरी वञनि। ऐं उन ज़ात जो कसम जंहिं अव्हां खे हक़ सां गॾु मोकिलियो आहे, जेकॾहिं जहन्नम जी ज़ंजीर जी हिकु कड़ी दुनिया जे जबलनि ते रखी वञे त उहे ज़रो ज़रो थी ज़मीन में दॿिजी वञनि। अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम में कुछ नांग आहिनि जेके बुख़्ती उठ जे ॻिचीअ जहिड़ा आहिनि, थुल्हा ऐं डिघा आहिनि। उन्हनि जे हिकु भेरे ॾंगण जो दर्द, सूर, तकलीफ़ 40 सालनि ताईं महसूस थींदी रहंदी। ऐं उन में अहिड़ा विछू आहिनि जेकी उन खच्चर जीअं आहिनि जंहिं ते पालान पियल आहे, उहे बि ईअं ॾंगींदा जो 40 सालनि ताईं उन जी तकलीफ़ महसूस थींदी। ए आशिकाने रसूल, जहन्नम में अहले जहन्नम जा जिस्म तमामु वॾा वॾा कया वेंदा। हदीस पाक में आहे, जहन्नम में काफ़िर जी हिकु ॾाठ उहद जबल जे बराबरि हूंदी, ऐं उन जे जिस्म जी चमड़ी 3 ॾींहं जी मुसाफ़त जे बराबरि हूंदी। अफ़सोस, जहन्नम वारनि जा एतिरा वॾा वॾा जिस्म, उन्हनि जिस्मनि खे बाह रोज़ानो 70 भेरा साड़ींदी। अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, जॾहिं बि उन्हनि जूं खलूं ख़ूब सड़ी वेंदियूं त असां उन्हनि जे खलुनि खे ॿियनि खलुनि सां बदिलाए छॾींदासीं। ऐं हिन आयत जे हवाले सां हज़रत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था त हर ॾींहुं बाह उनखे 70,000 भेरा साड़ींदी। जॾहिं उहा उन्हनि खे साड़ींदी त उन्हनि खे चयो वेंदो, ॿीहर पंहिंजी पहिरीं हालत ते मोटी वञो, पोइ उहे पहिरीं हालत ते मोटी वेंदा। अफ़सोस, एतिरा वॾा वॾा जिस्म ऐं उन्हनि ते जहन्नम जी इंतिहाई सख़्त ऐं दर्दनाक बाह, तसवुर त करियो जो उहा उन बाह जे करे केतिरी तकलीफ़ हूंदी। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जहन्नम वारनि ते रोअण मुसलत कयो वेंदो, हू रोईंदा रहंदा एसि ताईं
ताईं जो लुड़क ख़तम थी वेंदा, पोइ उहे रत जा लुड़क वहाईंदा, एसि ताईं जो उन्हनि जे चेहरनि में बंदि करे छॾीसीं, एसि ताईं जो उन्हनि जे चेहरनि में अहिड़ा खॾा पइजी वेंदा जो उन्हनि में ॿेड़ियूं छॾियूं वञनि त उहे हलणु लॻनि। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेकॾहिं ज़कूम यानी थूहड़ जेको दोज़खियुनि खे खाइण जे लाइ ॾिनो वेंदो, उनजो हिकु क़तरो दुनिया जे समुंडनि में किरायो वञे त दुनिया वारनि ते उन्हनि जी ज़िंदगी जे सबबनि खे ख़राब करे छॾे। तिरमिज़ी शरीफ़ हिकु डिघी हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम वारनि खे बुख जो अज़ाब ॾिनो वेंदो, पोइ उहो खाधो घुरंदा त उन्हनि खे बाहि जा कंडा खाइण लाइ ॾिना वेंदा, उहे कंडा न त बुख ख़तमु कंदा न को फ़ाइदो ॾींदा। पोइ जहन्नम वारा खाधो घुरंदा त उन्हनि खे निड़ीअ में फासंदड़ खाधो ॾिनो वेंदो। हाणे उन्हनि खे यादि ईंदो त दुनिया में जॾहिं खाधो निड़ीअ में फासंदो हो त पाणी पीअंदा हुआ, उन करे हू पाणी घुरंदा त उन्हनि खे ट्रक कंदड़ पाणी ॾिनो वेंदो। जॾहिं उहो पाणी उन्हनि जे चेहरनि जे वेझो थींदो त उन्हनि जे चेहरनि खे भुञी साड़े छॾींदो, ऐं जॾहिं उहो पाणी उन्हनि जे पेटनि में वेंदो त उन्हनि जे पेट जे अंदर जी हर शइ खे कटे छॾींदो। हाणे जहन्नम वारा तंग अची जहन्नम जे निगहबान खे पुकारींदा ऐं अर्ज़ु कंदा। सिपारो 24 सूरह मोमिन आयत नंबर 49, पंहिंजे रब खां दुआ कयो त हू असां ते हिकु ॾींहुं कुझु अज़ाब या अज़ाब जो हिकु ॾींहुं हल्को करे। जहन्नम जो निगहबान हज़रत मालिक चवंदो, छा तव्हां वटि तव्हांजा रसूल निशानियूं खणी न ईंदा हुया? दोज़खी चवंदा, छो न? जहन्नम जो निगहबान फरमाईंदो, मलाइक चवंदा, पोइ तव्हां ई दुआ कयो ऐं काफ़िरनि जी दुआ नाहे पर भटकण। पोइ दोज़खी जहन्नम जे निगहबान हज़रत मालिक अलैहिस्सलाम खे इल्तिजा कंदा, ए मालिक, तुंहिंजो रब असांजो कमु तमामु करे। हज़रत मालिक अलैहिस्सलाम फरमाईंदा, तव्हांखे त रहणो आहे, यानी तव्हांखे मौत न ईंदो, तव्हांखे ईअं अज़ाब में रहणो आहे। हज़रत सिन इमाम आमश रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूंखे ख़बर ॾिनी वई आहे त जहन्नमियुनि जो हज़रत मालिक अलैहिस्सलाम खे पुकारणु ऐं हज़रत मालिक जो उन्हनि खे जवाबु ॾियण जे विच में 1000 साल जो वक़फ़ो हूंदो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक फरमायो, पोइ जहन्नमी चवंदा, पंहिंजे रब खे पुकारियो त तव्हांजे रब खां सवाइ को ख़ैर वारो नाहे। हाणे जहन्नम वारा पंहिंजे रब खे पुकारींदा, उहे चवंदा, ए असांजा रब, असां ते असांजी बदबख़्ती ग़ालिब आई ऐं असां गुमराह माण्हू हुआसीं। ए असांजा रब, असांखे दोज़ख मां कढ। पोइ जेकॾहिं असां ईअं ई कयूं त बेशक असां ज़ालिम हूंदासीं। हिन ते अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो, अल्लाह पाक फरमाईंदो, तड़ियल जहन्नम में पिया हुजो ऐं मूंसां न ॻाल्हायो। पोइ फरमायूं, उन वक़्तु उहे हर भलाई खां मायूस थी वेंदा, रड़ियूं कंदा ऐं हसरत ऐं दाहूं कंदा। हुज्जतुल इस्लाम इमाम मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह जहन्नम जे अज़ाबनि जो नक्शो छिकींदे लिखनि था, जहन्नमियुनि खे जहन्नम में केराए अहिड़े घर में क़ैद कंदा जो जंहिंजा किनारा सोढ़ा हूंदा ऐं रस्ता ऊंदाही वारा हूंदा ऐं उन जहन्नम में हलाकत जा सबब हूंदा। अफ़सोस, जहन्नम में बाहि भड़काई वेंदी, जहन्नम वारनि खे पीअण लाइ टहिकंदड़ पाणी ॾिनो वेंदो ऐं अज़ाब जा मलाइक उन्हनि खे गुर्ज़नि सां मारींदा। जहन्नमियुनि जा पेर पेशानी जे वारनि सां ॿधा वेंदा ऐं गुनाहनि जी काराण सां उन्हनि जा चेहरा कारा थी वेंदा। उहे जहन्नमी दोज़ख जे किनारनि वटां पुकारींदा ऐं जहन्नम जे दारोगे हज़रत मालिक अलैहिस्सलाम खे ईअं पुकारींदा वतंदा, ए मालिक, असां ते अज़ाब जो वाइदो सचो थी चुको। ए मालिक, लोही कड़ियूं असां ते घणियूं वज़नी आहिनि। ए मालिक, असांजूं खलूं पची चुकियूं आहिनि। ए मालिक, हाणे असांखे हिन मां कढी छॾ, असां ॿीहर बुरा अमल न कंदासीं। दोज़ख जा फ़रिश्ता जवाबु ॾींदा, हाय अफ़सोस, अमान जो वक़्तु पूरो थी चुको। हाणे तव्हांजे लाइ हिन जहन्नम मां निकिरण जी का राह न आहे। रहो हिन में धिकारियल ऐं ॻाल्हायो न। जेकॾहिं तव्हांखे हिकु भेरे हिन मां कढियो बि वञे त तव्हां ॿीहर उहो ई कंदो जंहिं खां तव्हांखे मना कयो वेंदो आहे।